अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा हाणे कल्ह पाण सीक्वेंस एंड सीरीज़ जा सिखियासीं बेसिक क्वेश्चन। हाणे थोरी उन्हनि जी डिफिकल्टी लेवल वधाईंदा था वञूं। ख़ासि तौर ते जेको आख़िरी आहे न, मुंहिंजे ख़्याल में इहो तव्हांजो दिमाग़ फेराए छॾींदो। जेको हे पाण करे त उन लाइ वेल डन। ठीकु आहे, हाणे अचूं था पिया पहिरें खां स्टार्ट कयूं था। तव्हांखे मां चयुमि त चुप करे ॿिनि जे विच में डिफरेंस ॾिसंदा कयो। ॿिनि ऐं टिनि जे विच में डिफरेंस केतिरो आहे? हिकु। हिन में तव्हां चवंदा आहिनि न, कंहिं कंहिं में मां तव्हांखे चवंदो पाण सोचो, दिमाग़ इस्तेमालु कयो। हिन में सोची पिया ते बंदा गया, ट्रेन निकिरी वेंदो। इन करे घणे सोचण जी ज़रूरत न आहे, सिंपली तव्हां हिन जे विच में डिफरेंस ॾिसी मथां लिखंदा वञो। ठीकु आहे, हाणे 3 ऐं 4 जे विच में डिफरेंस केतिरो आहे? +4। ठीकु आहे, पहिरियों जॾहिं तव्हां डिफरेंस कढी वेंदो न, पोइ मथियनि नंबरनि में रिलेशन ॾिसंदो त हिननि में आख़िर रिलेशन आहे छा। 7 ऐं 16 जे विच में डिफरेंस कहिड़ो आहे? +9। 16 ऐं 32 जे विच में डिफरेंस कहिड़ो आहे? 16 जो डिफरेंस आहे। ठीकु आहे, हाणे असांखे हेठियां नंबर छॾे करे मथियां नंबरनि ते गौर करिणो पवंदो त 1, 4, 9, 16 इन्हनि में जेको आहे सो फ़र्क़ु आहे छा। पोइ असांखे ख़बर पवंदी त हे असल में सभु जा सभु चोरस आहिनि, स्क्वायर आहिनि। हाणे स्क्वायर छा आहे, तव्हां ॿिए मूल में पढ़ी आया हो। मिसाल 16 जो तव्हां ॿियो मूल कढंदो त घणो निकिरंदो? 4। ठीकु आहे, हाणे 4 जेको आहे सो इहो ॿियो मूल आहे, ऐं 16 वरी हुनजो छा आहे? चोरस आहे, स्क्वायर आहे। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां तव्हां 25 जो ॿियो मूल कढंदो। ठीकु आहे, ईअं करे 5 जो खोड़ो 5 दफ़ा 5 जो खोड़ो हिकु दफ़ो, त 25 जो ॿियो मूल घणो निकिरंदो? 5। हाणे 5 छा आहे? ॿियो मूल आहे। ठीकु आहे, ईअं खणी चओ हे पुट आहे, ऐं 25 वरी हुनजो छा आहे? चोरस आहे, या सोली सिंधी में जेकॾहिं चऊं त हे हुनजो पीउ आहे। पोइ असां छा कंदासीं, असल में हीअं 1 ज़रबिया 1, यानी 1 जो चोरस छा थींदो? चोरस कढण जे लाइ उन अंग खे उन अंग सां ज़रब करिणो पवंदो आहे। हाणे चैन जो चोरस कढणो हुजे न, त चैन खे चैन सां ज़रब कंदो। 4 चौक 16, 5 5 25। 6 जो चोरस छा थींदो? 6 6 36। वरी 36 जो वापसि ॿियो मूल कढंदो, तव्हांजो 6 अची वेंदो। 1 ज़रबिया 1, 1 अची वियो। 2 ज़रबिया 2, घणो थी वेंदो? 4। 3 ज़रबिया 3, 3 9। 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36। हाणे तव्हां हिन नंबरनि ते गौर कंदव, ॾिसो 1 4 9 16, त तव्हांखे हूअं ॿियो को रिलेशन नज़र न ईंदो। हिते ॾिसो उहो साॻा उहे ई नंबर आहिनि, 1 4 9 16। इन जो मतिलबु आहे जेके बि हेठो नंबर गिवन हुया उन्हनि में जेको चोरस हुयो, पहिरियों 1 जो चोरस एड कयोसीं। 1 जो चोरस छा निकिरंदो आहे? 1, छो जो 1 ज़रबिया 1 ई ईंदो आहे। वरी पाण 2 जो चोरस एड कयोसीं, यानी कि 4। वरी 3 जो चोरस 9 एड कयोसीं। वरी 4 जो चोरस 16। हाणे त 5 जो चोरस 25 एड कंदासीं। 1 4 9 हिन सीरीज़ में ॾिसो 1 4 9 16। हाणे त ऑटोमेटिकली नेक्स्ट नंबर कहिड़ो एड थींदो? 25 एड थींदो। सो 32 ऐं 25 घणो थी वेंदो? मुंहिंजे ख़्याल में 57 थींदो। हे तव्हांजो छा आहे? आंसर आहे। ठीकु आहे, आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। त ज़रूरी न आहे त हिकिड़ो साॻियो नंबर थिए, कॾहिं 2 2 2 सभिनी में एड थी वेंदो, कॾहिं वरी उहो नंबर जेको एड थियण वारो उहो डबल थींदो वेंदो। ठीकु आहे, हाणे हिन में ॾिसो, हिन में बि तव्हांखे हिन में जेकॾहिं तव्हां हिन सीरीज़ ते तव्हां गौर कंदव त हे सॼा प्राइम नंबर आहिनि। ॾिसो 2 प्राइम नंबर, 3 5 7। हाणे हिते 13 लिखियलु आहे, त नेक्स्ट असांजो छा ईंदो? 11 ईंदो। हे सीरीज़ कहिड़ी आहे? प्राइम नंबर्स जी सीरीज़ आहे। ठीकु आहे, हिन में ज़रूरी न आहे का तरतीब हुजे। तव्हां हिन में जेकॾहिं ॾिसंदो तव्हांखे तरतीब न मिलंदी। हिन में 1 जो फ़र्क़ु आहे, हिन में 2 जो फ़र्क़ु आहे, वरी हिन में बि 2 जो फ़र्क़ु आहे, वरी हिन में 4 जो फ़र्क़ु आहे। सो ॾिसी सघो था हिन मथियनि नंबरनि में का तरतीब न आहे। ॾिसो 1 खां पोइ 2, या त इहो 4 थी वञे हा, या वरी जेको आहे 3 थी वञे हा, पोइ चऊं 1 करे वाधारो थिए थो। का तरतीब न आहे। हे असल में बेसिकली प्राइम नंबर्स आहिनि। सो तव्हांखे इहो बि ॾिसणो आहे, किथे किथे बग़ैर तरतीब वारा बि अची वेंदा। हाणे अचूं था पिया नेक्स्ट हिन ते। हाणे हिन में असां गौर कंदासीं हिननि ॿिन्हिनि में घणनि जो फ़र्क़ु आहे? 5 ऐं 16 में फ़र्क़ु आहे 11 जो। ठीकु आहे, सो असां +11 कंदासीं। ठीकु आहे, वरी हिननि में असां गौर कंदासीं त घणनि जो फ़र्क़ु आहे? 21 जो फ़र्क़ु आहे। 16 में तव्हां 21 एड कंदो त घणो थी वेंदो? या 37 में तव्हां 16 कट कयो, 21 बची वेंदा। तव्हां सम्झी वेंदो त भाई हिन में 21 एड करिणो आहे। हिन में 11 एड कयोसीं, हिन में 21। हाणे 37 ऐं 68 में असां गौर कंदासीं त हिन में वरी 31 जो फ़र्क़ु आहे, या ईअं खणी चऊं 37 में 31 एड कंदासीं, असांजो 68 थी वेंदो। हाणे मथियनि नंबरनि ते तव्हां गौर कयो त तव्हांखे सम्झ में ईंदो त 11 एड थियल आहे। हाणे जेकॾहिं तव्हां इहा सीरीज़ लिखंदो न, तव्हांखे ऑटोमेटिकली नंबर सम्झ में अची वेंदो। पहिरियों 11 एड थियल आहे, पोइ 21, पोइ 31, त हाणे नेक्स्ट छा एड थींदो? ऑटोमेटिकली तव्हां सम्झी वेंदो 41। यानी कि 11 वारी फिगर में 10 10 एड थींदो। वरी 11 वरी 21 एड थियो, वरी 31 एड थियो, त हाणे घणो एड थींदो? 41 एड थींदो। यानी कि हिते प्लस जा 41 कंदासीं। हाणे जॾहिं 41 पाण एड कंदासीं त पंहिंजो अची वेंदो 1 8 9 6 4 10, 109 थींदो। ठीकु आहे, हाणे इहा बि असांजी सीरीज़ छा थी वई? कंप्लीट थी वई। अच्छा, हाणे उन खां पोइ अचूं था हिन सीरीज़ ते। हे सभिनि मां इम्पॉर्टेंट आहे। हिन में तव्हां ॾिसो तव्हांखे का तरतीब नज़र न ईंदी। 4 खां पोइ 3, यानी हिन ईअं खणी चऊं त हिते -1 थी वियो। वरी 3 खां हिते घणो थी वियो? +5 थी वियो।
वरी हिननि 8 9 5 ठही वियो, इन मतिलबु आहे 3 कट थी वियो। हाणे तव्हांखे का तरतीब मथे नंगनि में नज़र न ईंदी, हिकिड़े में हिकु एड थिए थो, वरी 5 हिकु कट थिए थो, वरी 5 प्लस, वरी अञा अॻिते हलो ॾिसो हिन में घणा एड थी विया, 7 एड थी विया। हाणे तव्हांखे का हिन में तरतीब नज़र न ईंदी। हाणे अचो त मां तव्हांखे हिन जो सीक्रेट ॿुधायां थो त असल में हल कीअं थींदो। ॿिए पेज ते पाण हिनखे लिखी वठूं था, 4 3 8 5 12, ठीकु आहे, 7 16 ऐं हिते 2 जेके आहिनि सो सवाल जी निशानियूं ॾिनल आहिनि, यानी कि 2 नंबर हाणे तव्हांखे नेक्स्ट 2 नंबर्स फाइंड करणा आहिनि, हिकिड़ो न। हाणे असल में तव्हां हीअं जेकॾहिं ॾिसो तव्हांखे का तरतीब न ईंदी, तव्हां मथो हणी हणी थकी पवंदो, तव्हांखे सम्झ में न ईंदी ॻाल्हि। हिनखे चइबो आहे अल्टरनेट सीरीज़। हिन में बेसिकली 2 सीरीज़ूं मर्ज थियल हूंदियूं आहिनि। हाणे हिकिड़ी सीरीज़ आहे इहा जेका मां हिनखे ॾिसो गोल सर्किल थो करे वञा, 4 8 12 16। हाणे हिननि जो पाण में तालुक़ु आहे, ठीकु आहे, हीअ हिकिड़ी सीरीज़ आहे, ठीकु आहे। ॿी वरी मां हुनखे ब्लू सर्किल करे थो वञा ऐं बल्कि चौकुंडा ॾेई थो वञा जीअं तव्हांखे थोरो ईज़ी थी वञे, ठीकु आहे। हेॾे ॾिसो, ठीकु आहे। हाणे तव्हां इन्हनि इहे 2 सीरीज़ूं अलॻि अलॻि आहिनि, इन्हनि जा नंबर बि अलॻि ईंदा। ॾिसो 4 ऐं 8 में डिफरेंस ॾिसो घणनि जो आहे, हिन मतिलबु आहे +4 एड थियो। वरी 8 ऐं 12 में छाजो डिफरेंस आहे, हिन में बि +4 थियो आहे। वरी 12 ऐं 16 में घणो डिफरेंस आहे, +4 थियो आहे। त असां सम्झी वेंदासीं हर नंबर में 4 4 एड थी वेंदो। हिन में 4 एड थियो, 4 जोड़ थियो, 8 थी वियो, 8 ऐं 4 12, वरी 12 में 4 जोड़ कयो थियो 16। त हिते बि पाण छा जोड़ कंदासीं, 4 जोड़ कंदासीं, 16 ऐं 4 घणो थी वेंदो, 20। हाणे इहो 20 हिते न आहे लिखणो, हिकु छॾे करे पोइ हिते यानी कि 2 नंबर स्पॉट में हिते लिखणो आहे 20, ठीकु आहे। मच्छी अची वई, दाल अची वई, वाह वाह, मानी खाऊं था, पर हे पूरो करे वठूं। अच्छा, हाणे वरी जेके हे ॿी सीरीज़ हुई, हाणे हिननि जो पाण में गौर कंदासीं। 3 ऐं 5 में 2 जो डिफरेंस आहे, यानी कि 3 में 2 एड कंदासीं त 5 ठही वेंदो। वरी 5 में 2 एड कंदासीं त 7 ठही वेंदो। वरी 7 में घणा एड कयूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे 2 एड कयूं त असांजो छा ठही वेंदो, 9 ठही वेंदो। इनखे चइबो आहे अल्टरनेट सीरीज़, यानी कि 2 खे मिलाए रखंदा आहिनि। सो स्टूडेंट इन में कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि। पहिरियों तव्हां ईअं ट्राए कंदा कयो, जेकॾहिं तव्हांखे का हिकिड़ी तरतीब सम्झ में अचे त ठीकु आहे, न त पोइ अल्टरनेट सीरीज़ वारे में ज़हन में रखंदा कयो। अल्टरनेट सीरीज़ हिकिड़ी निशानी त इहा हूंदी आहे त हुन में 2 अंग पुछा कया वेंदा आहिनि। यानी ईअं खणी चओ त मां हिननि 2 सीरीज़ुनि खे हाणे अलॻि करे लिखां थो। हिकिड़ी सीरीज़ हुई असांजी 4 8 12 16। हाणे चयलो नेक्स्ट कहिड़ो ईंदो, त असां ज़ाहिर तौर ते हितां असांखे सॼी ख़बर पए थी त हिननि सभिनि में घणो घणो एड थियल आहे, +4 एड थियल आहे, +4। सो हिते बि +4 कंदासीं त असांजो घणो थी वेंदो, 20। हाणे ॿी सीरीज़ वरी कहिड़ी हुई, 3 5 7 ऐं 9, ठीकु आहे। नेक्स्ट असांजो नंबर छा ईंदो, असां ॾिसी सघूं था पिया त हिननि सभिनि में 2 एड थियल आहे। सो हिन में असां 2 एड कंदासीं, प्लस जो 2 त 3 ऐं 2 घणो थी वेंदो, 5। वरी हिते प्लस जा 2, 5 ऐं 2 7। वरी हे 2 एड कंदासीं, वरी घणो थी वियो 9। वरी हाणे 2 एड कंदासीं, असांजो घणो थी वेंदो, 11 अची वेंदो, ठीकु आहे। हिते 9 लिखियलु हुयो, जेकॾहिं अॻिते अञा नंबर हुजे त असांजो 11 अची विया। हाणे इन्हनि 2 सीरीज़ुनि खे छा कयो, मर्ज कयो, यानी हिनखे हिते खणी आया, ॾिसो 4 3, हे 5 हिते अची वियो, हे हिते अची वियो ऐं हे हिते हिननि जे विच में अची वियो। इन्हनि 2 खे मिलाए करे इनखे चइबो आहे अल्टरनेट। अल्टरनेट जो मतिलबु हूंदो आहे हिकु छॾे ॿियो छॾे टियों, ठीकु आहे। हितां वारो हे स्किप करे वेंदो, हितां वारो हे स्किप करे वेंदो, वरी हिननि जो वरी पाण में तालुक़ु हूंदो आहे, ठीकु आहे। आई होप तव्हांखे हे अल्टरनेट सीरीज़ बि सम्झ में अची वई हूंदी। हाणे सॼो इहो हूंदो आहे प्रैक्टिस ते। मूं वटि जेको आहे सो एप्टीट्यूड मैथ जो हिकिड़ो बुक आहे, मां कोशिशि कयां थो हिन जी पिक्चर्स कढी करे तव्हांखे मोकिलियां थो पियो। जेतिरी घणे खां घणी प्रैक्टिस कंदो तव्हांजो फ़ाइदो थींदो, छो जो हे पेपरनि में घणे क़दुरु हे क्वेश्चन ईंदा आहिनि, ठीकु आहे। जेतिरी तव्हां प्रैक्टिस कंदा वेंदो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायांव, अॼु मां तव्हांखे इंपॉर्टेंट ॻाल्हि ॿुधायांव थो मेमरी तेज़ करण जे लाइ, ठीकु आहे। कुझु स्टूडेंट चवंदा आहिनि सर थोरो हिन ते लेक्चर ॾियो। हाणे जेको असांजी मेमरी आहे न, यानी कि दिमाग़ जी जेका कैपेसिटी आहे, इहो हज़ारे लखे मूंखे एग्ज़ैक्ट त यादि न आहे, पर इन जी जेका मेमरी पावर आहे उहो TBs में आहे। यानी GB हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे GB केतिरो हूंदो आहे। TB मुंहिंजे ख़्याल में 1000 जेको आहे GB पवंदा आहिनि TB जे अंदरि। असांजी अलाए केतिरा TBs जी असांजे अंदरि पावर आहे, असांजी दिमाग़ हुन में कैपेसिटी आहे। हाणे जेको असांजो दिमाग़ आहे इहो बेसिकली हिकिड़े बॉडी बिल्डर वांगुरु कमु कंदो आहे। बॉडी बिल्डर तव्हांखे ख़बर आहे पहिरें ॾींहुं वेंदो जिम में त 30 kg खणंदो, ठीकु आहे। जेकॾहिं महीनो लगातार वेंदो रहंदो त उहो 50 kg खणी वेंदो। जेकॾहिं उहो साल पूरो लॻी वेंदो त उहो 120 kg 120 kg बि मिसाल फॉर एग्ज़ाम्पल खणंदो वेंदो। यानी जेतिरो उहो डेली बेसिस ते एक्सरसाइज़ कंदो वेंदो, उनजी कैपेसिटी वज़न खणण जी वधंदी वेंदी। दिमाग़ बि एग्ज़ैक्टली ईअं ई कमु कंदो आहे। यानी दिमाग़ खे जेतिरो तव्हां वधीक हिराईंदो, जेतिरो वधीक उनजे अंदरि कैपेसिटी पैदा कंदो, जेतिरो उन मां वधीक कमु कंदो। अच्छा, दिमाग़ जा हूंदा आहिनि 2, दिमाग़ कुझु हिन टाइप जो ठहियलु हूंदो आहे न, हीअं 2 हेमी स्फीयर हूंदा आहिनि। हेमी स्फीयर चइबो आहे अध खे, स्फीयर चइबो आहे गोल खे,
ऐं हेमीस्फेयर जो मतिलबु हूंदो आहे अधु गोल, ठीकु आहे, हिकु जेको आहे लेफ्ट ऐं राइट। हाणे जेसि ताईं इहे ॿई दिमाग़ कमु न कंदा आहिनि ओतिरो तेसि ताईं जेको हाणे छा हूंदो आहे, जेके राइट हैंडर हूंदा आहिनि न उन्हनि जो सिर्फ़ु राइट साइड वारो जेको हेमीस्फेयर आहे उहो वधीक कमु कंदो आहे, लेफ्ट वारो घटि कमु कंदो आहे। सो मेमरी खे तेज़ करण जे लाइ इहो बि जेको आहे सो यूज़फुल तरीक़ो हूंदो आहे, साइंटिफिक मेथड हिकिड़ो ॿुधायांव थो त जेकॾहिं तव्हां राइट हैंडर हो त जेके बि आम शयूं आहिनि कमु करण जूं, मिसाल टूथब्रश तव्हां राइट हैंड सां कंदा वञो, लेफ्ट हैंड सां करणु शुरू कयो, लेफ्ट हैंड सां जॾहिं कमु कंदो तव्हांजो हे लेफ्ट साइड वारो जेको हेमीस्फेयर आहे इहो वधीक कमु करणु शुरू कंदो। तक़रीबन 2 बिलियन जेको आहे न्यूरॉन्स, मुंहिंजे ख़्याल में न्यूरॉन्स चइबो आहे, सेल्स जो नालो आहे जेके असांजे दिमाग़ जे अंदरि हूंदा आहिनि, इहे जेके असांजे अंदरि हूंदा आहिनि। जीअं तव्हां दिमाग़ खे घटि इस्तेमालु कंदा तव्हांजा न्यूरॉन्स मरणु शुरू थी वेंदा आहिनि। जीअं तव्हां दिमाग़ खे हिन बॉडी बिल्डर वांगुरु घणो यूज़ कंदो, हिन जे मथां बर्डन विझंदो, हिन जी कैपेसिटी यादि करण जी ऐं जेको आहे पढ़ण जी, शयुनि खे मेमोराइज़ करण जी सलाहियत छा थींदी वेंदी, वधंदी वेंदी। ऐं मैथ जेका आहे इहा तव्हांजे दिमाग़ खे वधीक शार्प कंदी आहे। जीअं उहो हूंदी आहे न छुरी हूंदी आहे, बुडी हूंदी आहे, तव्हां जेकॾहिं उनखे घसाईंदा रहंदो पथर सां या जेको उनखे तेज़ कंदा रहंदो त उहो शार्प रहंदी। हे ईअं सम्झो त तव्हांजो शार्प रखण जो माइंड खे शार्प रखण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। हिकिड़ी यहूदियुनि जे मथां हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठहियलु आहे, यहूदी दुनिया में एतिरा आहिनि, यानी उनजो जेको मुल्क आहे इसराइल, उहो ईअं सम्झो सिर्फ़ु इस्लामाबाद ऐं पिंडी जी तव्हां जेको आहे सो आबादी मिलायो ऐं उनजो एरिया मिलायो एतिरो आहे, यानी उनजी आबादी बि इस्लामाबाद ऐं पिंडी जी आबादी एतिरी आहे ऐं उनजो एरिया बि एतिरो आहे, पर उहे सॼी दुनिया ते क़ाबिज़ आहिनि, सॼी दुनिया ते उनजी हुकुमरानी आहे, सॼी दुनिया जूं जेके वॾियूं मल्टानेशनल कंपनियूं खणो यहूदियुनि जूं आहिनि, उन ते पूरी रिसर्च थियल आहे, हिकिड़ो बुक जेको आहे शेयर थियल आहे, हिकिड़ी डॉक्यूमेंट्री मां तव्हां कॾहिं मौक़ो मिलियो शेयर कंदुमि, त उहे पंहिंजे ॿारनि खे मेंटल मैथ जेको आहे सो कराईंदा आहिनि, जंहिंजे करे उनजा ॿार जेको आहे बाक़ी दुनिया जे करे शार्प थींदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे काई न काई वजह त आहे न जो यहूदी सॼी दुनिया ते हुकुमरानी कनि था ऐं मेंटली ॿियनि खां शार्प आहिनि। सो हिकिड़ो माण्हू उन्हनि जे मुआशिरे में वञी रहियो केतिरा साल ऐं उन ते रिसर्च कयईं, पोइ आख़िर में उहो इन ॻाल्हि ते पहुतो त उहे जॾहिं ॿार माउ इवन जॾहिं प्रेगनेंट हूंदी आहे माउ, त उहा ज़ाल ऐं मुड़ुस मिली करे मेंटल मैथ या हिन टाइप जा जेके ट्रिकी क्वेश्चन्स हूंदा आहिनि इहे सॉल्व करणु शुरू कंदा आहिनि। सो हे जेका मैथ आहे इहा तव्हांजे माइंड खे शार्प कंदी आहे, जीअं छुरी खे तिखो रखिबो आहे ईअं तव्हांजे दिमाग़ खे तिखो रखंदी आहे। हिन जो हिकिड़ो फ़ाइदो इहो बि अथव, तव्हांजी मेमरी तेज़ थींदी वेंदी आहे। थैंक यू सो मच। असांजो हाणे मानी जो टाइम आहे।